बचल खाना वारो कर मुर्स मरी वेंदो वार कर। अरे बाबा केर मरी वियो कंहिंजी वाह रखियां? डातूअ जी। छा डातूअ खे? जल्दी ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए? सूबेदार मारे मारे असली अथ मोह करे छॾियो अथसि। मैं त मास्टर शफ़र जी निकिती आहे, पोइ सूबेदार डातूअ खे छो ॿधो आहे? सूबेदार जो मथो ख़राबु आहे छा? चोरनि बजाए वते तो भाॻियुनि खे ॿधंदो? बाबा वधीक मूंखे का ख़बर कान्हे, पर मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो। सूबेदार अहिड़ो तपे मारियईंसि जो डातू बाबा मुश्किल पई। सूबेदार जो लॻे थो मथो ख़राबु आहे, मां थो ठीकु कयांसि, पर डातू मास्टर शफ़र जी में कीअं कढंदो? डातूअ त अॼु ताईं राज जी चीड़ बि चोरी नाहे कई। बचा लॻा न पहिरीं हाणे मुंहुं में हलण जी हिमत कान्हे। वार कर थाणे ते पुॼ, ॾिस त मुड़ुस मोह या बचियो या वियो पूरो थी। ॿ टे माण्हू बि राज जा वठी वञजांइ। मां हाणे ई थो वञां चौकीअ ते, ॾिसां त इहो सूबेदार कीअं थो ॻोठ जी चौकीअ ते रहे। आहे को मुल्क में राणो राणी या ईअं हूंदा या? मुंहिंजा मालिक मिठा इन डातूअ जे सिर जी पार आहे चोर, पर आहे मुस्लमान। अहिड़ा अरड़ा पुट मार कॾहिं कॾहिं ॼणींदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।